Assalamu alaikum dear viewers. Welcome to Learner's Point. Learner's Point में हम आज भली कर रहे हैं. Today we will learn past perfect tense. आज असीं सिखंदासीं ज़मान माज़ी बईद. वो छा या चोथा हेठ पढ़ो. Definition आहे a verb which signifies that some action started in the past time and the same was completed in the past is called past perfect tense. यानी वस्फ आहे अहिड़ो फेल जेको ॾेखारे त को कमु माज़ीअ में शुरू थियो ऐं साॻियो माज़ीअ में मुकमल थियो त उनखे ज़मान माज़ी बईद चइबो आहे. ऐं नोट आहे हिन जो त दिस टेंस शोज़ कंप्लीशन ऑफ एन एक्शन इन पास्ट. यानी हीउ ज़मान माज़ीअ में हिकु कम जी पूराई खे ज़ाहिर कंदो आहे. मतिलबु असां हिन ज़मान में अहिड़नि कमनि जी ॻाल्हि कंदासीं जेके मतिलबु माज़ीअ में शुरू थिया हुजनि त माज़ी में ई मुकमल थी चुका हुजनि. अचो त अॻिते हिनखे पढ़ूंसि. मददगार फेल जी ॻाल्हि करिए त नोट हिन ज़मान जो मददगार फेल हेड आहे. सिर्फ़ु हिकिड़ो ई आहे हेल्पिंग वर्ब यानी मददगार फेल उहो हेड आहे जेको सभिनी सां इस्तेमालु थींदो. सब्जेक्ट्स जेके ॾिसूं त असां जेके रखिया आहिनि उन सब्जेक्ट्स में आई वी यू दे ही शी इट सिंगुलर नेम ऐं प्लूरल नेम. उन हेल्पिंग वर्ब्स में जेके ॾिसंदो त हिकिड़ो ई आहे जेको हेड आहे उहो सभिनी सां थो इस्तेमालु थिए. ऐं जेके मेन वर्ब खे ॾिसो त थर्ड फॉर्म आहे. हाणे थर्ड फॉर्म यानी उहो बि सभिनी सां ई थर्ड फॉर्म थो लॻे यानी सभिनी जुमलनि में. अचो त फॉर्मेशन्स पढ़ी त फॉर्मेशन जूं कहिड़ियूं आहिनि फॉर्मेशन. हाणे पादरी सेंटेंस आहे हिन में सब्जेक्ट प्लस में हेड प्लस थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लीमेंट रखिणो आहे. जुमिलो बीहंदो हीअं कुझु करीम हैड बर्न्ट दैट लेटर बिफोर मी यानी करीम मुंहिंजे अॻियां उहो ख़त साड़े छॾियो हुयो. नेगेटिव सेंटेंस आहे सब्जेक्ट प्लस हेड ऐं प्लस नॉट रखी प्लस थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लीमेंट यानी करीम हैड नॉट बर्न्ट दैट लेटर बिफोर मी यानी करीम मुंहिंजे अॻियां उहो ख़त साड़े न छॾियो हुयो. उन खां पोइ आहे इंटरोगेटिव सेंटेंस यानी सवाली जुमिलो हैड प्लस सब्जेक्ट प्लस थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट ऐं प्लस कॉम्प्लीमेंट. जुमिलो बीहंदो हैड करीम बर्न्ट दैट लेटर बिफोर मी छा करीम मुंहिंजे अॻियां उहो ख़त साड़े छॾियो हुयो. हाणे इहो तव्हां जेको सवाली जुमिलो हुयो इंटरोगेटिव सेंटेंस जेको पूरो थियो त अॻिते हलो. इंटरोगेटिव ऐं नेगेटिव सेंटेंस कुझु हीअं आहे हैड प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लीमेंट रखिणो आहे. जुमिलो त बीहे हैड करीम नॉट बर्न्ट दैट लेटर बिफोर मी छा करीम मुंहिंजे अॻियां उहो ख़त न साड़े छॾियो हुयो. एम्फेटिक सेंटेंस आहे सब्जेक्ट प्लस हेड प्लस रियली प्लस थर्ड फॉर्म प्लस सब्जेक्ट प्लस कॉम्प्लीमेंट यानी जुमिलो हीअं बीहंदो करीम हैड रियली बर्न्ट दैट लेटर बिफोर मी यानी करीम वाकई मुंहिंजे अॻियां उहो ख़त साड़े छॾियो हुयो. अचो त हिन जा मिसाल पढ़ूं जुमिलनि जा त सेंस अञा वधीक क्लियर थिए. पहिरियों जुमिलो आई हैड नॉट बॉट न्यू बुक्स यानी मां नवां किताब ख़रीद न करे छॾिया हुया. यानी छॾिया हुया इहो लॻाईंदा आहिनि अक्सर करे या चुको हुयो या ख़ाली हुयो बि असां लॻाए. पर इहो ॾिसणो आहे त जेको जुमिलो था ॻाल्हायूं त उन जुमिले में असांजो कहिड़े वक़्त जी ॻाल्हि थो करे छा माज़ी में पूरो थियो या छा माज़ी में शुरू थी ऐं माज़ी में पूरो थियो. अहिड़े क़िस्म जुमिलनि लाइ असां ही पास्ट परफेक्ट टेंस इस्तेमालु कंदा आहियूं. ॿियो नंबर जुमिलो आहे ही हैड नॉट वॉश्ड हिज फेस यानी हुन पंहिंजो मुंहुं न धोतो हुयो. ऐं टियों नंबर जुमिलो आहे हैड शी बर्न्ट दोज़ पेपर्स यानी छा हुन उहे पना साड़िया हुया. ऐं पोइ जुमिलो ही हैड स्टॉप्ड अ ट्रेन नियर द ब्रिज यानी हुन पुल जे भरिसां रेल बीहारी हुई. ऐं पोइ जुमिलो आहे हैड दे नॉट वन प्राइज़ इन क्लास यानी छा हुननि क्लास में हिकु इनाम न खटियो हुयो. ऐं पोइ जुमिलो आहे हैड वी नॉट कॉट बॉल एट द प्लेग्राउंड छा असीं रांदि जे मैदान ते बॉल न पकड़ियो हुयो. उन खां पोइ जुमिलो आहे यू हैड नॉट बॉट डज़न ऑफ एग्स यानी काल येस्टरडे कानिस तव्हां कटी इनखे बकाए जुमिले पढ़ो तव्हीं अंडनि जो दर्जन न वरितो हुयो. उन खां पोइ आहे जुमिलो काउ हैड ईटन ग्रास इन ग्रासलैंड
ठगी गाह जे मैदान ते गाह खाए चुकी हुई। इन खां पोइ जुमला शी हैड नॉट मिल्क्ड बफेलो इन हर विलेज, यानी हुन पंहिंजे ॻोठ में मींहं न ॾोई हुई। उम्मीद आहे तव्हांजो हिन वीडियो मां सेंस क्लियर थियो हुजे। सेंस क्लियर थियो आहे त लाइक अवर वीडियो एंड सब्सक्राइब अवर चैनल लर्नर्स पॉइंट।